पेटीएलएफ सिंध के मरकजी अगवान शफी मोहम्मद सठो पारा नसीराबाद में नाहक कत्ल थियल प्राइमरी उस्ताद हिदायतुल्लाह लोहार के कातलन की गिरफ्तारी लाए सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। पेटीएलएफ दादू अगवाणन प्रदीप कुमार, शफीक जतोई, इमरान कोराई, लुत्फ अली कोलाची, मोरचंद ज़करिया जमाली, शंकर ओड, गुलाब अबड़ो ऐं ॿियनि उस्तादनि हथनि में प्ले कार्ड खणी अलामाए काज़ी लाइब्रेरी पार्क खां प्रेस क्लब दादू ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त नसीराबाद जे प्राइमरी उस्ताद हिदायतुल्लाह लोहार खे कुछ ॾींहं पहिरियां स्कूल वञण दौरान नाहक क़त्ल कयो वियो, जंहिं जी FIR हिन वक़्त ताईं दाख़िल नाहे कई वई। हिननि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नाहक क़त्ल थियल प्राइमरी उस्ताद जी FIR दाख़िल करे कातलन के कानून के कटड़े में आणे सख्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची